नादिन वज़ीर आज़म वॾिन सनअतनि ते 10 सैकड़ो टैक्स लॻाइण जो ऐलान करे छॾियो। शहबाज शरीफ़ चवण सिगरेट, सीमेंट, स्टील, शुगर इंडस्ट्री, टेक्सटाइल ऐं ऑटोमोबाइल इंडस्ट्री ते टैक्स लॻायो वेंदो। आवाम खे रिलीफ फराहम करण लाइ इंडस्ट्रीज़ ते टैक्स लॻाए ग़रीब खे बचायो वियो आहे। महांगाई ते ज़ाब्ते लाइ नह चोटी जो ज़ोर लगायो वेंदो। इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हुकूमती मुआशी टीम के ख़िताब कंदे चयो त इत्तेहादी हुकूमत मुल्क लाइ बहितरीन फ़ैसिला कया आहिनि। फ़ैसिलनि सां ॾुखियायूं ईंदियूं पर जल्द ॾुखियाईनि मां निकिरी वेंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त कोशिश आहे त अवाम खे घणे खां घणो रिलीफ ॾियूं। अवाम खे ख्वाब न ॾेखारबा, हाणे कमु करणो आहे। शहबाज शरीफ़ जो वधीक चवणु हो त मुल्क खे ॾेवालो थियण खां बचाइण लाइ अहम फ़ैसिला कया। हुन चयो त एटमी ताक़त हुजण जे बावजूदि मुआशी तौरु असीं कमज़ोर आहियूं। मुआशी हालतुनि खे बहितर बणाइण लाइ कोशिशूं जारी रखियूं वेंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त इमरान ख़ान जे दौर में मुल्क बहराननि जे वर चढ़ी वियो। हुन चयो त हाणे सियासत न पर रियासत बचाइण जो वक़्तु आहे। अवाम हुकूमत जो साथ ॾे, उम्मीद त कामयाब थींदासीं। हुन चयो त एटमी ताक़त हुजण जे बावजूदि मुआशी तौरु असीं कमज़ोर आहियूं। शहबाज शरीफ़ जो वधीक चवणु हो त मुल्क खे ॾेवालो थियण खां बचाइण लाइ अहम फ़ैसिला कया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त कोशिश आहे त अवाम खे घणे खां घणो रिलीफ ॾियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इस्लामाबाद हुकूमती मुआशी टीम खे ख़िताब कंदे चयो त इत्तेहादी हुकूमत मुल्क लाइ बहितरीन फ़ैसिला कया आहिनि। फ़ैसिलनि सां ॾुखियायूं ईंदियूं पर जल्द ॾुखियाईनि मां निकिरी वेंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त कोशिश आहे त अवाम खे घणे खां घणो रिलीफ ॾियूं। अवाम खे ख्वाब न ॾेखारबा, हाणे कमु करणो आहे। शहबाज शरीफ़ जो वधीक चवणु हो त मुल्क खे ॾेवालो थियण खां बचाइण लाइ अहम फ़ैसिला कया। हुन चयो त एटमी ताक़त हुजण जे बावजूदि मुआशी तौरु असीं कमज़ोर आहियूं। मुआशी हालतुनि खे बहितर बणाइण लाइ कोशिशूं जारी रखियूं वेंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त इमरान ख़ान जे दौर में मुल्क बहराननि जे वर चढ़ी वियो। हुन चयो त हाणे सियासत न पर रियासत बचाइण जो वक़्तु आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। अहम ख़बर आहे वज़ीर आज़म वॾिन सनअतनि ते 10 सैकड़ो टैक्स लॻाइण जो ऐलान करे छॾियो आहे। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त सिगरेट, सीमेंट, स्टील, शुगर इंडस्ट्री, टेक्सटाइल ऐं ऑटोमोबाइल इंडस्ट्री ते बि टैक्स लॻायो वेंदो। अवाम खे रिलीफ फराहम करण लाइ इंडस्ट्रीज़ ते टैक्स लॻाए ग़रीब खे बचायो वियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी इस्लामाबाद जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण असां सां लाइन ते मौजूद है। जी नज़ीर चारण, अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हुकूमत तरफा सनअतुनि ते वधीक टैक्स लागू करण के हवाले से हतमी फैसलो थी चुका है। इन सिलसिले में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफा भी इशारो किया है त जेके सनअतूं आहिनि उन्हनि ते वधीक टैक्स लगायो वञे। इन सिलसिले में अॼु क़ौमी असम्बली इजलास में भी नाणे खाते के वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल इजलास के ऐवान के इन ॻाल्हि खां आगाही ॾिनी ऐं स्पीच भी कई त जेके बजट के हवाले से जेके तरमीमूं या तजवीज़ूं अची रहियूं आहिनि उन्हनि ते जेको आहे सो अमल दरामद करण के हवाले से मुख़्तलिफ़ पहलुअनि खां उनजो जाइज़ो वठी रहिया आहियूं। ऐं अञा ताईं जेको आहे सो असां इन ॻाल्हि ते जेको आहे सो हुकूमत इन ॻाल्हि जो फ़ैसिलो कयो आहे त आबादगारनि ऐं ग़रीब अवाम खे रिलीफ ॾियण के लाइ जेके सनअत आहिनि उन्हनि ते जेको आहे सो टैक्स लागू कयो वेंदो। पर हुकूमत तरफ़ां आबादगारनि खे ट्रैक्टर ते बिना टैक्स ऐं ॿिज ऐं भाण जेको आहे उन्हनि ते कंहिं क़िस्म को टैक्स लागू न कयो वेंदो। अलबत्ता जेके सनअत में जेके सिगरेट, तंबाकू या जेके ॿिए शयूं आहिनि जेके थियनि थियूं उन्हनि ते जेको आहे सो हुकूमत तरफ़ां टैक्स लागू करण जो जेको आहे सो ऐलान कियो आहे। इन सिलसिले में नाणे खाते जे वफ़ाक़ी वज़ीर तरफ़ां भी तस्दीक कई वई आहे त सुपर नाले टैक्स जेको आहे सो हुकूमत तरफ़ां मुक़ररु करायो वेंदो। पर उनजो जेको असरु आहे उहो ग़रीब अवाम ते न पवंदो। ऐं असां सिर्फ़ु इहो था चाहियूं त जेको आहे सो ग़रीब अवाम खे कंहिं बि तरीक़े सां रिलीफ मिले। ऐं इन सिलसिले में हुकूमत तरफ़ां जेको ॿिज, भाण जेके आबादगार आहिनि उन्हनि खे रिलीफ ॾिनो वियो आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां जेके बेरोज़गार नौजवान आहिनि उन्हनि खे लैपटॉप स्कीम जे ज़रिए ऐं कर्ज़ ॾियण के हवाले सां भी हुकूमत तरफ़ां फ़ैसिलो कयो आहे। भाई अलबत्ता जेके सनअतूं आहिनि या जेके कारखाना आहिनि उन्हनि ते हुकूमत तरफ़ां टैक्स लॻाइण जो जेको आहे सो ऐलान कयो आहे। इन सिलसिले में हतमी जेको आहे सो वाज़ह तौर ते इन ते नोटिफिकेशन जारी न आहे कयो वियो। पर हुकूमत तरफ़ां इहो फ़ैसिलो कयो आहे त सनअतुनि ते टैक्स लॻाए ग़रीब अवाम खे रिलीफ ॾिनो वेंदो। जी
नज़ीर चारण अपडेट करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।